खंडियारो में 2021 जे IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज करण उस्तादनि कोशिश सां ॻाल्हाईंदे चयो त IBA प्लस 2021 में असां टेस्ट पास कई थी ऐं 4 सालनि खां मुसलसल असां हींअर एहतजाज पिया कयूं ऐं हिननि जे कूड़नि ॾटनि जे आसरनि ते असांखे टीओ असांखे पिया घुमाईंदा फिराईंदा पिया वतन त इनशाला तव्हांखे ॾींदासीं आर्डर इनशाला। हाणे असांजा गवर्नमेंट केयरटेकर जी हुकूमत में असांखे 9 महीना असांजा ज़ाया कया विया। उन खां पोइ असांखे हिननि 4 महीना असांखे उहे ॾिना ऐं बक़ाया असांजा कानूनी तौर ते असांजा 5 महीना रहनि था ऐं असां 126 ॾींहंनि खां वठी कराची प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहियूं ऐं को बि असांजे मिनिस्टर हींअर ताईं लड़ी न आयो आहे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो इहो ई त मौक़िफ़ आहे त असांखे फिल फॉर असांखे ऑफर आर्डर जारी कया वञनि। असां 2021 खां वठी IBA पास कैंडिडेट्स आहियूं। मुसलसल एहतजाज असांजा हलंदा था अचनि। कराची प्रेस क्लब हुजे, तालके वाइज़ हुजे, ज़िले वाइज़ हुजे, हर जॻह ते असांजा जेको आहे इहो एहतजाज हलनि पिया। असां सरदार शाह खे अर्ज़ु था कयूं असांखे जल्द में जल्द ऑफर आर्डर ॾिना वञनि। 40+ कंहिं इलाइक़नि में हार्ड एरिया ॼाणाए करे 33+28 मार्कुनि वारा बि खयां अथनि। अहिड़ी बराए महिरबानी करे असांखे ऑफर आर्डर जारी कयो वञे। मुसलसल 4 सालनि खां वठी एहतजाज में आहियूं। असां PSC GST वारा वेटिंग कैंडिडेट्स तालको कंडियारो खां। सरदार शाह साहब तालीम जो एजुकेशन मिनिस्टर असांजो रहियो आहे, सो असांखे रोलियो वियो आहे रोडनि रस्तनि ते। असांजा दोस्त 126 ॾींहंनि खां वठी एहतजाज में आहिनि। असांजूं नियाणियूं रोडनि ते दरपदर आहिनि। सरदार शाह साहब तव्हांजे 3-4 चकर नियाणियूं आहियूं, तव्हांजे पेरनि में नियाणियूं किरियूं त महिरबानी करे उन्हनि खे कूड़ा ॾटा ॾिना विया। सरदार साहब तव्हां सैद पाण खे छॾाए रहिया, बराए महिरबानी करे इन्हनि कुझु नियाणियुनि जो सोचो। तव्हां पंहिंजनि इलाइक़नि में 33 मार्कुनि ते ऑफर आर्डर ॾिना ऐं कूड़ियूं डिग्रियूं BEd जूं कूड़ियूं डिग्रियूं जेकियूं तव्हां ॾेई करे ऐं काफ़ी तव्हांजी जेकी इहे टीम 2-3 ॾींहं तव्हां ठाही त बाबा असांजी टीम वेंदी। उन्हनि टीम में बि असां उन्हनि खे ॿियो तव्हांखे सरदार शाह साहब नथा चऊं, सिर्फ़ु एतिरो तव्हांखे चऊं था त जेके नौजवान वेठा आहिनि 126 ॾींहंनि खां वठी, तव्हां पंहिंजो को हिकिड़ो मिनिस्टर त उन्हनि खे मोकिलियो उन्हनि खे ॻाल्हियूं करण जे लाइ। सरदार शाह साहब तव्हां असांजे वोट ते चूंडिजी करे मिनिस्टर थिया आहियो। असांजे वोट जेसीं ताईं तव्हांखे न मिलिया था त मिनिस्टर कोन थियो। तव्हां बिल्कुलु सैद आहियो, मञूं था। ऐं बराए महिरबानी करे अगरि हे पढ़िया लिखिया नौजवान BEd उहो जेके कैंप ते वेठा आहिनि, कॾहिं कॾहिं वीचारा उनखे खाइण जे लाइ कोन हूंदो आहे, मानी कोन हूंदी आहे खाइण जे लाइ। हिकिड़ो वेलो खाईंदा आहिनि त ॿियो वेलो कोन खाईंदा आहिनि। उहो वीचारा मजबूर थी करे पोइ बि कॾहिं बबरलो बाईपास ते आहिनि, कॾहिं इस्लामाबाद जे बाईपास ते आहिनि, कॾहिं इस्लामाबाद जे रोडनि रस्तनि ते, कॾहिं बबरलो जे रोड रस्तनि ते। सरदार शाह हिननि खे पाण कलम जे बजाए हिननि खे मजबूर थो खणी वञे त हीअ हथियार खणनि। इन्हनि खे मजबूर न कयो सरदार शाह साहब, तव्हां ई कंदो इंशाअल्लाह ताला। जीअं हिननि खे भर्ती कया आहिनि 1 लख जेकॾहिं तव्हां 96,000 आर्डर लायो, बाक़ी जेके 6,000 आर्डर ॾियनि था, तव्हांजे खज़ाने में खोट कोन ईंदी। जिते तव्हां 96,000 भर्ती कया आहिनि त उते 6,000 सरदार शाह साहब तव्हां भर्ती करे सघो था। साईं काफ़ी जेके हिनमहिल असां 40+ आहियूं। हिननि पंहिंजनि इलाइक़नि में 33 मार्कुनि ऐं 32 मार्कुनि ते पास कयो आहे। ऐं उनखे सॉफ्ट एरिया हार्ड एरिया ॼाणे करे 20,000 आर्डर पंहिंजनि इलाइक़नि में 20,000 आर्डर ॾिना अथनि। वॾी ॻाल्हि इहा आहे, हीअ पढ़ियल लिखियल जेके 50, 53 मार्कूं खणी वेठा आहिनि, माना उहे फेल ऐं इन्हनि जा 33 मार्कुनि वारा। ऐं वॾी ॻाल्हि, हाणे जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन में आर्डर थिया, उन्हनि में तव्हां 17 ग्रेड जो नौकिरी, जेकी 17 ग्रेड जी नौकिरी ॾिनी आहे, उहा 33 मार्कुनि ते तव्हां भर्ती कया आहिनि। पर हाणे असांजा जेके 46, 50 मार्कूं खणंदड़, छा असां फेल थी वियासीं? असां मुतालबो कयूं था त हिननि सभई जेके नौजवान वेठा आहिनि, असांजा जेके बि नौजवान असांजा वेठा आहिनि, वेटिंग कैंडिडेट जेके बि आहिनि, उन्हनि खे 40+ खे ऑफर आर्डर ॾिनो वञे ऐं हिननि जा मुतालबा ॿुधाया वञनि। एहतजाज कंदड़ उस्तादनि तइलीम जे वज़ीर सैयद सरदार अली शाह खां मुतालबो कयो आहे त खेनि ऑफर आर्डर ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। इल्ताफ़ सुलगी, कोशिश डिजिटल, कंडियारो।